अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। मां आहियां तव्हांजो होस्ट सजाद अली हीसपाणी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हीसपाणी। मुंहिंजा प्यारा भाइरो, तव्हां भाइरनि जे लाइ मां ॾाढी ज़बरदस्त ख़ुशी जी ख़बर आंदी आहे त फेसबुक बि जेको आहे तव्हांखे अनक़रीब पैसा ॾियण वारो आहे। जल्द सां जल्द तव्हां वञो फेसबुक ते, पंहिंजी हिकिड़ी आई डी जेका आहे क्रिएट कयो, उते वञी पंहिंजो हिकिड़ो पेज ठाहियो। पेज ठाहे करे उन ते शॉर्ट वीडियो ॾियो, माना 1 मिंट जी या 15 सेकंड जी तव्हां वीडियो उन ते माना ॾींदा वञो, माना हलाईंदा वञो। इंशाअल्लाह अनक़रीब फेसबुक हिते मोनिटाइज़ थियण वारो आहे। जीअं यूट्यूब हिते तव्हांखे पैसा ॾिए थो, हींअर फेसबुक बि इंशाअल्लाह अनक़रीब तव्हांखे पैसा ॾियणु शुरू कंदो। सिर्फ़ु तव्हां उन ते माना पंहिंजो हिकिड़ो सुठियूं वीडियो माना ठाहियो, गाननि जे हिसाब सां हुजनि, शाइरी जे हिसाब सां हुजनि, या हिसाब सां तव्हां पंहिंजी माना वीडियो ठाहे करे उन ते ॾेई था सघो। हलो तव्हांखे वठी था हलूं पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़। सभ खां पहिरियों तव्हां हिते पंहिंजो फेसबुक जो अकाउंट हूंदो, तव्हां फेसबुक जो जेको आहे माना सॉफ्टवेयर हूंदो, तव्हां उनखे ओपन कंदो। जीअं मसलन मूं वटि हिकिड़ो हीउ सॉफ्टवेयर आहे, मां हिनखे ओपन कयां थो, तव्हांखे ॾेखारियां पियो। जीअं मां हिते फेसबुक ऑन कयो त हिते तव्हांखे साम्हूं स्क्रीन ते ई पंहिंजो जेको आहे न रील जो ऑप्शन तव्हांखे मिली वेंदो। हीउ तव्हां ॾिसो था, हीउ लिखियलु आहे रील जो ऑप्शन तव्हांखे मिली वियो आहे। असां हिनखे हाणे कंदासीं हिते ओके कंदासीं, हल्को असां हिनखे रुगो टच कंदासीं त हिन जा जेके ऑप्शन हूंदा उहे माना खुली ईंदा ऐं असांखे चवंदा त हिते पंहिंजी तव्हां वीडियो जेका आहे अपलोड कयो। माना हिन में जेका असांखे वीडियो अपलोड करणी आहे, माना घटि में घटि 15 सेकंड जी हुजे ऐं वधि में वधि जेका 1 मिंट जी जेका वीडियो असांखे हिन ते अपलोड करणी आहे। हाणे मसलन मां हिनखे हल्को माना टच कयो। जीअं मां हिनखे टच कयो त ॾिसो हिते इंटरफेयर असांखे हीअ नज़र अची वियो। हाणे मां हिनखे हितां का न का वीडियो हिकिड़ी खणंदुसि। मसलन हीअ वीडियो मां ओके कई। हाणे जीअं मां हिन वीडियो खे ओके कयो त माना हिते जेको आहे न असां म्यूज़िक माना ॿिए हंधों काथों न खणणो पवंदो, असांखे हितां ई म्यूज़िक माना हर शइ असांखे हिन सॉफ्टवेयर मां ई मिली वेंदी। हाणे मसलन हिते ॾिसो तव्हांखे लिखियो पियो आहे मथे ऑडियो लिखियो पियो आहे, असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कयोसीं, हिते हाणे असां म्यूज़िक ऐड कंदासीं। जीअं हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो न म्यूज़िक ऐड, तव्हां हिनखे ओके कंदो। असां हाणे हिनखे ओके कंदासीं ऐड म्यूज़िक खे, त हिते असांखे तरह तरह जा म्यूज़िक जेके आहिनि, हर क़िस्म जा म्यूज़िक तव्हांखे मिली वेंदा। इस्लामी हिसाब सां हुजनि, फ़नी हिसाब सां हुजनि, या गाननि जे हिसाब सां हुजनि, सभु तरह जा म्यूज़िक तव्हांखे हिते मिली वेंदा। हिननि मां ई तव्हांखे म्यूज़िक माना कोन माना सिलेक्ट करिणो आहे। अगरि ॿिए हंधों काथों माना अॻु में तव्हां रिकॉर्ड करे आणींदो त उहो जेको तव्हांजो पेज जेको हूंदो माना डीमोनेटाइज़ थी वेंदो, तव्हांजो उन पेज ते तव्हांखे पैसा न मिलंदा। हितां ई पंहिंजो जेको आहे म्यूज़िक माना सिलेक्ट करे पंहिंजी वीडियोनि में लॻायो। इहो तरीक़ो तव्हांजे लाइ बेस्ट आहे। हितां तव्हांखे जेको माना म्यूज़िक पसंदि अचे पंहिंजी वीडियो माना उहो तव्हां लॻायो। हाणे हितां मसलन को वीडियो तव्हां माना जेको म्यूज़िक तव्हांखे वणे थो, तव्हां उनखे माना हिते हल्को टच कंदो। वरी हल्को टच करे तव्हां हिनखे जेको आहे न हीअं ओके कंदो। हिते ओके कंदो त माना हीअ ऑप्शन तव्हांजो माना हिते खुली ईंदो, माना हीअ म्यूज़िक तव्हांजो अची वेंदो। हिते मथां ही डन जो लिखियलु आहे, डन कंदो त माना डन में तव्हांजो जेको आहे वीडियो जे मथां ही म्यूज़िक अची वेंदो। हाणे मसलन मां तव्हांखे डन करे ॾेखारियां पियो। जीअं ॾिसो मां हीउ डन कयो त माना हिते जेको आहे म्यूज़िक हिन जो हलणु शुरू थी वियो। ॾिसो हीउ म्यूज़िक हलणु शुरू थी वेंदो, तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो। हाणे फ्रेंड असां हिनखे वरी हिते डन कंदासीं। असां जीअं डन कंदासीं वरी हिनखे जेको आहे हिन जो असांखे ही टाइटल लिखिणो आहे। हिते टाइटल तव्हांखे नज़र ईंदो, साम्हूं उहो इहो नज़र पियो अचे। हिते हाणे को न को तव्हां टाइटल लिखंदो। तव्हांजो माना टाइटल हिन कहिड़े बि हिसाब सां तव्हां लिखी सघो था पंहिंजे हिसाब सां। मसलन जी ही मां नालो लिखियां पंहिंजो, तव्हांखे ॾेखारियां पियो। हे ॾिसो ईअं हिकिड़ो तव्हां पंहिंजो माना टाइटल ठाहे हिन जा कलर बि तव्हां माना चेंज करे सघो था। जहिड़े हिसाब सां तव्हांखे वणे पंहिंजो कलर उहो बि तव्हां ॾेई सघो था। वरी हिनखे तव्हां हिते डन कंदो, वरी हिनखे हेॾे होॾे बि करे सघो था। मसलन मां हिते रखणु चाहियां थो, या हेठि रखणु चाहियां थो, या सफ़ा मथे रखणु चाहियां थो, उन हिसाब सां तव्हां मथे बि रखी सघो था। जिते तव्हांखे बहितर लॻे उते तव्हां पंहिंजो माना हीअ रखी करे पोइ हितां वरी तव्हांखे नेक्स्ट करिणो पवंदो। हिते जीअं तव्हां नेक्स्ट कंदो, हिते वरी तव्हांखे लिखणी पवंदी डिस्क्रिप्शन। हिते तव्हां वीडियो जी डिस्क्रिप्शन लिखंदो। मसलन जहिड़े हिसाब सां तव्हांजी वीडियो आहे इस्लाम जे हिसाब सां त इस्लामी तव्हां लिखंदो। अगरि तव्हां जेको गानो आहे त गाने जे हिसाब सां तव्हां लिखंदो त फलाणो गानो आहे। पोइ उन खां पोइ वरी तव्हांखे हिते हैशटैग जेके आहिनि तव्हांखे लॻाइणा आहिनि। कुझु हैशटैग तव्हांखे लॻाइणा आहिनि। मसलन जीअं हे लिखियलु आहे, हे छॾिनो मां, वरी हिते लिखंदोमांसि फेसबुक। हाणे जीअं मसलन मां हे हैशटैग लॻायो आहे हिकिड़ो फेसबुक, वरी हिन खां वरी हेठि हिते लॻाईंदासीं हीअ ऑप्शन आहे असां वटि, उहो असां लॻाईंदासीं रील। इहे 2 हैशटैग जेके आहिनि माना ट्रेंडिंग में आहिनि, इहे तव्हां 2 हैशटैग लॻाए सघो था पंहिंजी वीडियो में।
इन जे ज़रिए तव्हांजी जेका आहे वीडियो माना वायरल थी सघे थी। ऐं ॿियो बि कुझु टे हैशटैग आहिनि उहे बि मां तव्हांखे ॿुधायां पियो, उहे बि तव्हां लॻाए सघो था। मसइलनि जीअं वायरल आहे, हीअ वायरल बि तव्हां ईअं लॻाए सघो था, या फॉर यू आहे जीअं मसइलनि ही बि हैशटैग तव्हां लॻाए सघो था पंहिंजी वीडियो में आराम सां। इन हिसाब सां तव्हांजो जेको आहे माना वीडियो वायरल थी सघे थो। ऐं पोइ हिन खे तव्हां हिते जेको शेयर जो ऑप्शन लिखियलु आहे, शेयर कंदव त माना तव्हांजी वीडियो जेका आहे शेयर थी वेंदी। ऐं हिते तव्हांखे ख़्यालु हुजे त माना हिते जेको आहे न ऑप्शन तव्हांखे पब्लिक जो नज़र अचे। पब्लिक हूंदो त माना पूरी दुनिया में जेकी पब्लिक हूंदी माना सभिनी जी तव्हांजी वीडियो हली वेंदी। अगरि फ्रेंड हूंदी त तव्हांजा जेके फ्रेंड हूंदा सिर्फ़ु उहे फ्रेंड ॾिसी सघंदा। हिते तव्हांखे पब्लिक जो ऑप्शन रखिणो आहे। अगरि तव्हांखे हिन माना पेज में पैसा कमाइणा आहिनि त तव्हांखे हीअ ऑप्शन रखिणो पवंदो पब्लिक। हाणे इहो सिस्टम थी वियो तव्हांजो माना वीडियो अपलोड करण जो तरीक़ेकार। हाणे बैक तव्हांखे वरी मां ॿुधायां पियो त फेसबुक जो जेको पेज जेको आहे कीअं ठाहे वेंदो। हाणे मां हिनखे डिलीट कयां पियो वापसी। हाणे मसलन हिते ही ऑप्शन आहे मेन पेज आहे फेसबुक जो। हाणे हिते तव्हांखे 3 डॉट नज़र ईंदा। तव्हां 3 डॉट जेके आहिनि हिनखे असां ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कयोसीं हिते हल्को तव्हांखे झंडे जो निशान नज़र ईंदो। हीअ झंडे जो तव्हांखे निशान नज़र ईंदो। असां हिनखे हल्को टच कंदासीं। असां जीअं हिनखे हल्को टच कयोसीं त हिते तव्हांखे क्रिएट जो ऑप्शन मिलंदो। मथे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो हिते लिखियलु आहे क्रिएट। हाणे असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कयो त हीअ असांखे चए पियो त तव्हां पंहिंजो माना पेज जो को नालो जेको आहे सिलेक्ट करे तव्हां हिते लॻायो। मां हिनखे ओके कंदुसि। हाणे हिते मां मसलन नालो को बि लिखंदुसि। मां लिखांसि पियो मसलन सिंध लाड़काणा। हाणे मां ही पेज जो नालो लिखियो आहे सिंधी लाड़काणा। तव्हांजो जेको नालो हूंदो उन हिसाब सां पंहिंजो तव्हां पेज ठाहींदो। ईअं न त वरी सिंधी लाड़काणा तव्हां हिन में लिखी छॾियो। तव्हां पंहिंजो जेको नालो हुजे तव्हांजो उहो माना दर्ज करे तव्हां उन हिसाब सां पंहिंजो माना पेज क्रिएट कजो। हाणे असां वरी हिनखे कंदासीं अॻिते नेक्स्ट। असां जीअं हिनखे नेक्स्ट कंदासीं हीअ इंटरफेयर तव्हांखे हीअ नज़र ईंदो। हिते वरी असां कंदासीं सभु ही जेके हिन मां हीअ चए पियो माना तव्हां ॿ जेके आहिनि ऑप्शन तव्हां सिलेक्ट कयो। सभु न पियो करे, बहरहाल हीअ चए पियो माना ॿ ऑप्शन तव्हां हिते सिलेक्ट कयो। असां हीअ सिलेक्ट कयासीं। पोइ हिनखे वरी असां कंदासीं नेक्स्ट। असां हिनखे कंदासीं नेक्स्ट। असां जीअं हिनखे नेक्स्ट कंदासीं वरी ॿियो पेज अॻिते खुलंदो। हाणे हिते चए पियो तव्हां इंटर एड्रेस यूअर सिटी। माना हिते पंहिंजी एड्रेस जेका आहे तव्हां इंटर कयो। सर्च करे हिते तव्हां लिखंदो सिंध लाड़काणा। असां हाणे हिते लिखंदासीं सिंध लाड़काणा। हिते तव्हांखे ऑप्शन लिखिजी आहे माना लाड़काणा डिस्ट्रिक्ट। तव्हां हिनखे ओके कंदो। हाणे असां जीअं हिनखे लाड़काणा डिस्ट्रिक्ट ओके कयो त हिते लिखिजी आहे लाड़काणा सिंध पाकिस्तान। हाणे असां हिनखे वरी नेक्स्ट कंदासीं। असां वरी हिते नेक्स्ट करे माना पंहिंजी जेकर को बि तव्हांजो पेज आहे या तव्हांजी वेबसाइट आहे उनजो जेको आहे माना हिते तव्हां वेबसाइट जो जेको आहे न लिंक तव्हांखे हिते ॾियणो पवंदो। मसलन कहिड़े बि हिसाब सां तव्हांजो लिंक हुजे उहो तव्हांखे हिते ॾियणो पवंदो। मसलन जीअं स्नैक जी ID हुजे या टिकटॉक जी ID हुजे, कहिड़ी बि हुजे तव्हां उन में माना हिन में ॾेई सघो था बआसानी। मूं वटि त यूट्यूब जो हिकिड़ो लिंक आहे, मां उहो ॾींदुसि पंहिंजो तव्हांखे ॾेखारियां पियो। उहो मां यूट्यूब जो लिंक जेको आहे हिन में मां हितां लिंक कॉपी कंदुसि। जीअं ही लिंक आहे मां हिते कॉपी कंदुसि पंहिंजो लिंक। पोइ हिते बैक करे मां तव्हांखे ॾेखारियां पियो त मां पंहिंजी हिन वेबसाइट में लिंक लॻाईंदुसि। हाणे हिते असां ओके कंदासीं। हीअ असांजो लिंक जेको आहे माना हिन में दर्ज थी वियो। पोइ वरी असां हिनखे नेक्स्ट कंदासीं। असां जीअं हिनखे नेक्स्ट कयो त हिते ही चए पियो पंहिंजो माना तव्हां हिकिड़ो प्रोफाइल पिक्चर जेका आहे तव्हां पंहिंजी लॻायो हिते। मसलन मां हिकिड़ी का बि पिक्चर वठी हिन में लॻायां पियो। मसलन तव्हां ॾिसो जीअं हीअ हिकिड़ी पिक्चर मां हिनखे ओके कयां पियो। वरी हिते चए पियो त कवर फ़ोटो माना को न को तव्हां लॻायो। मसलन मां हीअ कवर फ़ोटो हीअ लॻायां पियो को जेको आयो मूंखे। हिनखे कंदासीं सेव। हाणे असां जीअं सेव कयोसीं वरी हिनखे माना ऑप्शन चए पियो तव्हां डन कयो। असां हाणे हिनखे डन कयो। असां जीअं डन कयो त माना जेको आहे न असांजो पेज जेको आहे ठहणु क्रिएट थी वियो आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां पियो पेज असांजो किथे पियो आहे तव्हांखे नज़र ईंदो। फ्रेंड ही हिते चए पियो तव्हां पंहिंजो जेको आहे फ़ोन नंबर जेको आहे दर्ज कयो। हाणे वधीक तव्हां पाण सम्झंदड़ आहियो त हिते तव्हांजो जेको फ़ोन नंबर हूंदो तव्हां उहो दर्ज कंदो। मसलन जीअं मुंहिंजो ही नंबर आहे मां हिनखे दर्ज कयो त मां हिनखे ओके कंदुसि।
हाणे हिते वरी असांखे हिकिड़ो कोड मोकिलींदो, उहो माना कोड असां जीअं ईंदो त वरी पोइ असां हिनखे ओके कंदासीं। माना हीअ व्हाट्सअप सां कनेक्ट थी वेंदो, असां हिनखे हाणे बेक कंदासीं। बहरहाल तव्हांजो जेको आहे पेज जेको हाणे क्रिएट थी वियो आहे। हाणे ॾिसो हीअ तव्हांजो पेज आहे हिन लाड़काणे जे नाले सां। हीअ तव्हांजो पेज माना हीअं क्रिएट थी वेंदो। वरी हिते तव्हांखे ऑप्शन मिली वेंदो, रील जो ऑप्शन तव्हांखे मिलंदो। हिते ॾिसो न, हीअ जेको ऑप्शन आहे तव्हां हिन जे वसीले पोइ माना शॉर्ट वीडियो ठाहे करे पंहिंजे माना हिन जेको आहे पेज ते तव्हां माना मोकिले सघो था पंहिंजे हिसाब सां। जहिड़ी तव्हांजे हिसाब सां वीडियो माना हुजे उहा तव्हां माना मोकिले सघो था हिन ते। फ्रेंड हीअ असांजो पेज हाणे तक़रीबन मुकमल थी वियो आहे। तव्हांखे मां वधीक हिन जी सेटिंग ॾेखारियां पियो। मां हिनखे ओके कंदुसि। हीअ असांजो पेज आहे। असां जीअं हिनखे ओके कयो त हीअ हिते असांखे चए पियो एड कवर जेको माना पंहिंजो फ़ोटो लॻायो ऐं प्रोफाइल जेको आहे माना पिक्चर तव्हां लॻायो। वधीक मुकमल सेटिंग तव्हां वधीक पाण बि करे सघो था। ॾाढी आसान सेटिंग आहे, का अहिड़ी का मुश्किल कोन्हे का। तव्हां माना पंहिंजी हिन में सेटिंग करे सेट करे, जीअं फेसबुक ते असां प्रोफाइल जो पंहिंजो फ़ोटो लॻाईंदा आहियूं, कवर जो फ़ोटो लॻाईंदा आहियूं, ईअं ई तव्हां हिन ते पंहिंजा फ़ोटो माना कवर हर शइ माना डिटेल पंहिंजी जेका हुजे जीअं फेसबुक ते ॾींदा आहियूं, ईअं बि तव्हां हिन ते माना पंहिंजी उहा डिटेल ॾेई करे पंहिंजे हिन फेसबुक खे तव्हां बआसानी क्रिएट करे सघो था। इहो तरीक़ो इहो मुकमल माना हिन फेसबुक पेज ठाहिण जो। ऐं हिते तव्हांखे जेको मां जंहिंजे करे हीअ फेसबुक जो पेज तव्हांखे ठाहिरायां थो, ॾिसो जी हीअ ऑप्शन आहे रील जो ही ऑप्शन आहे। तव्हां हिनखे ओके कंदव त हिते तव्हां पंहिंजा माना वीडियो जीअं तव्हांखे मां सेखारियो ईअं अपलोड करे सघो था पंहिंजी माना ID ते। माना रोज़ाने जे बुनियाद ते तव्हां शेयर कंदव त इनशाला तव्हांजो पेज जेको आहे ग्रो कंदो। तव्हां बि फेसबुक मां अर्निंग करे सघो था। ईअं न त हल्की फुल्की अर्निंग, सुठी अर्निंग करे सघो था। $35,000 तव्हां बआसानी घर वेठे हिन पेज मां कमाए सघो था। जेके मुंहिंजा बेरोज़गार भाइर आहिनि उन्हनि जे लाइ त माना ही ख़ुशी जी ख़बर आहे। हींअर जो हींअर ई तव्हां वञो, ही फेसबुक जो अकाउंट ठाहे करे माना जेका मां मुकमल ही सेटिंग ॿुधाई आहे उहा तव्हां करे तव्हां पंहिंजो फेसबुक ठाहियो। उते तव्हां पंहिंजा अपलोड कयो वीडियो। जहिड़े हिसाब सां तव्हांखे शौक़ु आहे, गाननि जो शौक़ु आहे, तव्हांखे फ़नी वीडियो भरण जो शौक़ु आहे, या तव्हां मिस्त्री आहियो, उन मिस्त्राइब जे हिसाब 15 सेकंड जी तव्हां वीडियो ठाहे करे माना हिन ते अपलोड कंदा वञो। मसलन तव्हां कहिड़ो बि कमु कयो था, उन जी थोरी शॉर्ट वीडियो माना पंहिंजी भरे 15 सेकंड जी माना तव्हां हिन ते अपलोड कंदा वञो। इनशाला उहो ॾींहुं नज़दीक ईंदो, तव्हां बि हिन पेज मां पैसा कमाईंदो। ऐं असां भाइरनि खे दुआ ज़रूरु ॾिजो त यार तव्हां हीअ असांखे तरीक़ेकार ॿुधायो। फ्रेंड ही मुकमल तरीक़ेकार तव्हांखे मां सेखारियो आहे। अगरि तव्हांखे हीअ असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब करियो। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि न आई हुजे त असांजे चैनल खे तव्हां पोइ न सब्सक्राइब कजो। ठीकु आहे भरे, इनशाला ज़िंदगी रही त ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।